कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे, जंहिं सबब ड्राइवर जे मर्निंग थियण जा इतला आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ड्राइवर जे सख़्त ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जाबलू इलाइक़ो हुजण जे करे इमदादी कार्रवाइनि में सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। लेवीज़ ज़रियनि मूजिब फायरिंग सां ज़ख़्मी थियल ड्राइवर खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िर ट्रेन जाफ़र एक्सप्रेस कोयटा खां पिशावर वञी रही हुई, जंहिं ते बुलान जे इलाइक़े पीरो कंदी वटि फायरिंग कई वई। सिक्योरिटी फोर्सिस ऐं ट्रेन ते फायरिंग कंदड़नि विच में फायरिंग जो सिलसिलो बि जारी रहियो। ट्रेन वाक़े वारे हंध ते बीठल आहे। फायरिंग कंदड़नि ट्रेन खे बीहारण खां लाइ हिन खां अॻु में ट्रैक ते धमाको बि कयो, जंहिं खां पोइ फायरिंग कई वई। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे, जंहिं में ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी वियो आहे। कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे, जंहिं सबब ड्राइवर जे मर्निंग थियण जा इतला आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ड्राइवर जे सख़्त ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जाबलू इलाइक़ो हुजण जे करे इमदादी कार्रवाइनि में सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। लेवीज़ ज़रियनि मूजिब फायरिंग सां ज़ख़्मी थियल ड्राइवर खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िर ट्रेन जाफ़र एक्सप्रेस कोयटा खां पिशावर वञी रही हुई, जंहिं ते बुलान जे इलाइक़े पीरो कंदी वटि फायरिंग कई वई। सिक्योरिटी फोर्सिस ऐं ट्रेन ते फायरिंग कंदड़नि विच में फायरिंग जो सिलसिलो बि जारी रहियो। ट्रेन वाक़े वारे हंध ते बीठल आहे। फायरिंग कंदड़नि ट्रेन खे बीहारण खां लाइ हिन खां अॻु में ट्रैक ते धमाको बि कयो, जंहिं खां पोइ फायरिंग कई वई। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस मथां बुलान वारे इलाइक़े में फायरिंग कई वई आहे, जंहिं में ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी वियो आहे।